अलाबख्श कुरैशी जेको आहे असांखे अपडेट करे रहियो आहे। जी अलाबख्श। नाज़रीन बिल्कुल अॼु पूरी सिंध जी नसीराबाद में 5 डिसंबर ते सिंध टेलीविज़न नेटवर्क पारां ऐलानियल इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि मुख़्तलिफ़ रैलियूं निकितियूं। हिन वक़्तु क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिमीन तरफ़ां हीअ रैली कढी वई आहे जेका सनाउ लाइ अबड़ो यासीन चांडियो अज़ीज़ुल्लाह कांदड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हीअ रैली निकिती आहे जेका पोस्ट ऑफिस खां शुरू थी आहे ऐं अर्थरवाह ते ख़तमु थींदी। हिन रैलीअ में टोपियूं अजरक पाए पटका पाए सकाफ़ती रंगनि सां हीअ रैली निकिती आहे जंहिंमें झुमरियूं पातियूं वयूं आहिनि अजरक पाता विया आहिनि ऐं हिननि जो इहो ई अज़म आहे त सिंध जी सकाफ़त ज़िंदाबाद टोपी अजरक ज़िंदाबाद। अचो खाइनि मालूम करियूं त हू अॼु जे ॾींहं खे कीअं था महसूसु कनि। पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध जी सकाफ़त ज़िंदाबाद। जीअं अॼु असीं सिंध जी सकाफ़त जा ऑर्डर मिलायूं ईअं असांजे पंजाब बलोच पख्तून जी सकाफ़त सां तमामु ज़्यादा मोहबत आहे ऐं अॼु असीं पंहिंजे सिंधी भाइरनि खे इहो मैसेज था ॾियूं इल्मु पिरायो सिंध संवारियो, इल्मु पिरायो पाकिस्तान संवारियो ऐं सिंध जी जेका सकाफ़त आहे उहो पाकिस्तान जो शान आहे। 5 डिसंबर असां सिंधी मीडिया जा थोराए था जीअं अॼु 5 डिसंबर ते सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो आहे। असीं पाकिस्तान ज़िंदाबाद असीं हीअ ॾींहुं ईद खां वधीक करे मल्हाईंदा आहियूं।